फली आए मुझा पिरी कुर्ब कयो तो वध में वध थियो एहसान तुझे अचण जो सोने नबी साईं जी आमद जो महीनो हले पियो। साईं सरदार जी शान में ही कुछ लफ्ज़ दोस्तन जा पेश कयूं था। सोने सरदार जी आमद आहे मिठे मनठार जी आमद आहे। सोने सरदार जी आमद आहे मिठे मनठार जी आमद आहे मिठे मनठार जी आमद आहे। सोने सरदार जी आमद आहे मिठे मनठार जी आमद आहे मिठे मनठार जी आमद आहे। अर्शी चमन था सुभान अल्लाह अर्शी चमन था सुभान अल्लाह। हो अर्शी चमन था सुभान अल्लाह अर्शी चमन था सुभान अल्लाह अर्शी चमन था सुभान अल्लाह। अखिल जे ठार जी आमद आहे मिठे मनठार जी आमद आहे। सोने सरदार जी आमद आहे मिठे मनठार जी आमद आहे मिठे मनठार जी आमद आहे। मुझे हबीब जी खुशी कयो हो खुदा कुरान में आहे चयो मुझे हबीब जी खुशी कयो मुझे हबीब जी खुशी कयो। यारन जे यार जी आमद आहे मिठे मनठार जी आमद आहे। सोने सरदार जी आमद आहे मिठे मनठार जी आमद आहे मिठे मनठार जी आमद आहे। सोने रसूल जी सना कयो हो फितना अमीर च फना कयो सोने रसूल जी सना कयो सोने रसूल जी सना कयो। रब जे दिलदार जी आमद आहे मिठे मनठार जी आमद आहे। सोने सरदार जी आमद आहे मिठे मनठार जी आमद आहे मिठे मनठार जी आमद आहे। सोने सरदार जी